अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो मोहम्मद नवाज़ मंगणार फ़कीर। जीअं त असीं प्रोग्राम ते वियासीं, हालनि जो प्रोग्राम हो हुडी स्टॉप ते। उहो प्रोग्राम करे वापसी आयासीं उमर सांद थाणे जी हद में। हुडी स्टॉप सां निकितासीं प्यारो लुंड वारी शाख ते। उते असांखे नामालूम हथियार बंदन रोके असांजी मोटरसाइकिल, असांजो सामान, पैसा, जैकेट, लोई ऐं असांखे ॿधी करे मोबाइल में सिमूं लॻल हुयूं। असांखे ॿधी करे कमांद में अंदरि वठी विया। उते असांखे ॿधी ऐं असांजी गाॾी, असांजो सामान सभु खणी फ़रार थी विया हलिया। बराए महिरबानी असीं अपील था करियूं त असांखे पंहिंजो सामान ऐं गाॾी वापसि कई वञे। असीं ग़रीब फ़क़ीर माण्हू आहियूं ऐं पुलिस खे अपील थो करियां, चङनि ॾाढनि खे अपील थो करियां त असांखे बराए महिरबानी पंहिंजी गाॾी ऐं सामान वापसि कयो वञे। नामालूम हथियार बंद असांजी गाॾी साढा 3 बजे जो टाइम हो राति जो। असीं प्रोग्राम करे उतां खां फ़ारिग थी वापसि पे पंहिंजे ॻोठु आयासीं त असांखे घस में नामालूम हथियार बंद फिरी आया। तक़रीबन छह माण्हू हुआ जिन जे हथ में कुहाड़ी बि हुई, क्लेशन बि हुई, पिस्टल बि हो। उन्हनि असांखे यरगुमाल बनाए ऐं फ़रार थी विया हलिया। असांजी गाॾी ऐं मोबाइल, पैसा असांखे ॿधी हथ असां पंहिंजा हथ खोले ऐं प्यारो लुंड प्रेस क्लब ते पहुता आहियूं। बराए महिरबानी असांखे इंसाफ़ खपे।